नाज़रीन वाक़िअ ॿुधाईंदा हलूं त गुलामुल्लाह में पाणी जी खोट ख़िलाफ़ आबादगार सरापा एहतजाज बणियल आहिनि। उन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है शहजाद मला। मौजूद आहियूं जिते आबादगार सरापा एहतजाज बणियल आहिनि पाणी के ख़िलाफ़। सब इंजीनियर साकरो के खिलाफ़ नारेबाज़ी करे रहा आहिनि। हिननि जो इहो चवणु आहे त असांखे पाणी न आहे। असां आरडी 39 वारनि खे हर वारे इरिगेशन वारा असांखे नज़रअंदाज कंदा पिया अचनि। असांजो मुतालबो त असांखे पाणी ॾिनो। इन हवाले सां असांजा वॾे तइदाद में ज़मींदार आबादगार हारी ऐं शहरी मौजूद आहिनि। अचो त हुननि सां ॻाल्हायूं उन्हनि जो छा चवणु आहे। 4 महीना थिया आहिनि पाणी कोन्हे आई। जीअं त असीं पीपल्स पार्टी जी हुकूमत खे ॿुधाईंदा हलूं त असां वटि गुलामला शहर में तक़रीबन रिकॉर्ड आहे त गुलामला शहर मां हमेशह पीपल्स पार्टी चढ़ी आहे हमेशह। ऐं पीपल्स पार्टी हुकूमत में ई असां ज़मींदारनि सां वेसागतियूं कयूं वेंदियूं आहिनि। असांजो ॾोह इहो आहे त असां पीपल्स पार्टी खे हितां वोट ॾेई चाढ़ियूं था ऐं असांजो ॾोह इहो आहे त इन जे करे असांखे पाणी नथो ॾिनो वञे। अॼु ही सिर्फ़ उहो तबिको आहे जेके ज़मींदार ऐं मुंहिंजे गुलामुल्लाह ऐं ठठे जा जेके बाशऊर नौजवान ॼवां जे साम्हूं मौजूद आहिनि। लेकिन शुरू खां वठी करे हिन वक़्त ताईं तव्हां जेकॾहिं ॾिसो त सभ खां जेकॾहिं पाणी ते जेकॾहिं कंहिंजो हक़ आहे त अज़रू शरीयत में भी इहो आहे त सभ खां हक़ पुछड़ी वारनि जो आहे। ऐं जेको असांखे पंहिंजे वारे जो पाणी पूरो कोन थो मिले ऐं जेकॾहिं पाणी वारे जो अचे थो त 2 फुट 3 फुट हेठि ऐं असांजा ज़मींदार जेके पाण में हुन पाणी तां विड़ियो मरनि था। 4 महीना थिया पाणी कोन्हे। असांजूं नालियूं सुकियूं सभु वारी पई उॾामे। इन करे असीं महिरबानी करे इहा अपील था करियूं त असांखे पाणी ॾिनो वञे। असांजा लखों रुपयनि जा ॿिज सड़ी तबाह थी विया तबाह थी विया आहियूं। तव्हांजे एहतिजाजी मुज़ाहिरीन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिते आबादगारनि जो इहो ई चवणु आहे मुतालबो आहे त बासर इंजीनियर साकरो जेको पाणी बासर ज़मींदारनि सां विकिरो करे थो। असां टेले जे आबादगारनि खे हारियुनि खे पाणी नथो पहुचे जंहिं करे असांजो सारियुनि जो बेचारो सुकी सड़ी तबाह थी वियो आहे। असांखे करोड़नि रुपयनि जा नुक़सान पहुची रहिया आहिनि।